इन जागीर जो को वारिस न होंदो। नाग है नाग। जॾहिं नाग घर जे अंगण ते घुमंदो त गर्दनी खे निंड न ईंदी सरकार। बस बेटियूं माइटियूं सभु ख़तम ऐं तूं बि ख़तम। जन माण्हुनि जे ॿारनि खे पढ़ाईंदी आहीं उन्हनि मां हिकु बि तोखे बचाइण आयो आहे। तो ई त मूंखे एहसास ॾियारियो आहे। बारीअ में रस्ता नाहिनि ठहंदा बिलावल।